सिंध हारी कमेटी के अगूणे सदर सीनियर सहाफ़ी कामरेड गुलाम रसूल सेते जो टिजो थी गुजरियो। टिजे वारी तकरीब के आगाज़ में मरहूम की रूह के ईसाल सवाब लाए मगफरत लाए दुआ घुरी वही। तकरीब में संदन वडे फर्जंद नज़ीर अहमद सेते के पग बदराई वही। मरहूम कामरेड गुलाम रसूल सेते के वेजन साथिन कामरेड गुलाम मोहम्मद साले बिलू, कामरेड मसरूर हुसैन, कामरेड नज़ीर हुसैन लाड़, कामरेड लोंग खान अतार, सहाफ़ी इखलाक जोखियो ऐं बियन नज़ीर हैदर की पग के वर दिना। टिजे वारी तकरीब में सियासी समाजी सहाफ़ती तंजीमुन के अगवाणन समेत शहरन वरी तादाद में शिरकत कई। उन मौके ते मुख्तलिफ़ शख्सियतन आवाज़ टीवी न्यूज़ से विचारींदे चयो त बाबा जी सजी ज़िंदगी स्ट्रगल में गुजरी, जिदोजहद मुख्तलिफ़ जिदोजहद जा हिस्सा बणिजो। उन खां अलावा बुकर ताल सिंध लेवल ते तालीम ते हारिन कमेटी जे तरफ़ां उन्हनि ते ऐं मुख्तलिफ़ शोबनि में मुख्तलिफ़ पार्टियुनि में भी बाबा रहियो ऐं घणो अक्सर असां खां वधीक सॼी सिंध में रहियो ऐं मुख्तलिफ़ दोस्तनि सां जेके दोस्त आहिनि उन्हनि सां जिदोजहद में गॾु रहियो। साईं कामरेड गुलाम रसूल सेते जो जेका असांजो विछोड़ो आहे इहो पूरी सिंध जो नुक़सानु आहे ऐं मुंहिंजे हिसाब सां असां त हुनजा आशिक़ बि रहिया आहियूं त इहो सिंध जो आख़िरी हीरो हो। ख़ुदा पैदा कंदे मिसाल माना वधीक ॿिया बि जेके ॿिया अचण वारा आहिनि बाक़ी जेके असां हलंदा आया आहियूं जेको तारीख़ में उनजो हे तारीख़ जो हे आख़िरी असांजो हीरो हो जंहिंजे सम्झो त असां इलाही कुझु ईअं सम्झो त ख़ाली था सम्झूं सिंध खे। कामरेड गुलाम रसूल जी जेका शख्सियत आहे असांजे हिसाब सां त असां कामरेड सां हिन सॼी तहरीक में जेका हारी तहरीक जी जेका हली उन में गॾु रहिया आहियूं ऐं असांखे हिन सिंध त छा पर पूरे पाकिस्तान में कामरेड जहिड़ी शख्सियत नज़र नथी अचे ऐं हीउ हिकिड़ो अहिड़े बेलोस इंसान हो जंहिं बग़ैर कंहिं पंहिंजे लालच जे एॾी जिदोजहद हिन जेका कई आहे सो केतिरा ई हुन जा कारनामा आहिनि। असांजे खैरपुर में जेको आहे सारनि ते 144 कलम अलाए कॾहिं खां वठी अॻ जो लॻल आहे इन खां पोइ अमल थियो उन ते जेके पाबंदी मुकमिल इन्हनि ते थी न त असांजो खैरपुर ज़िलो हज़ारे एकड़ ज़मीन सिम में तबाह थी वई आहे ऐं उन जे लाइ बि असां इहा जिदोजहद कामरेड जी जंहिंजे करे इहो 144 कलम लॻराए ऐं ज़मीनुनि जो बचाव थियो सिम जो। पोइ अलाह साईं उनखे जन्नत में जॻह इनायत फरमाए। साईं अॼु गुलाम रसूल सेते साहिब जो टीजो आहे असां हिन में हाज़िर थिया आहियूं। असांखे हुनजी एतिरी ख़बर आहे हिते अहिड़ो अमर माण्हू की हीरो वरी सदर वेंदो असांजो वॾो साथी हो हिन वॾा कमु कया बिल्कुलु ही जेका बि असांजे हारी तहरीक आहे उन खे हिन वॾो मान ॾिनो उन जे करे असांखे केतिरा ई ज़िलो खैरपुर त तक़रीबन ज़बरदस्त नवाज़ियो वियो आहे। स्कूलनि जे बारे ॾांहुं असांखे चओ इरीगेशन स्कारप कहिड़ा बि कम आहिनि जेके कुदरती जेके निज़ाम आहिनि उन्हनि जा सभु कामरेड जे हमथ सां थिया आहिनि। असां हुन सां गॾु हुयासीं। अहिड़ा कामरेड जहिड़ा माण्हू शख़्सियत वरी अचणा आहिनि पर सदन में ईंदासीं। असां त हाणे नंढड़ा आहियूं त कामरेड सेते खे ॾिसंदा अचूं पिया पर जॾहिं असां सांभर में आया आहियूं त सेतो असांखे घुराईंदो हो पंहिंजे घर ॿारनि लाइ कचरियूं कंदो हो उन में इनकलाबी जज़्बो पैदा कंदो हो। 81 ॻाल्हि साथी बाड़ा संगत असां खोल रहिया आहियूं हिते त शुरूआती तौर ते असांजी माना सियासी तरबियत सेते कई ऐं हू असां लाइ न रुॻो सियासत में पर सहाफ़त में बि असां लाइ मॉडल हो। बाक़ी जेके ॾिसिजे हारी इक़्तिदारनि जी तहरीक ॾिसिजे त कामरेड हैदर भाई जो तंहिंखां पोइ वॾो नालो कामरेड गुलाम सेतो आहे। सॼी उमिरि हुनजी मुतहरिक गुज़री जेसिताईं हुनजो जिस्म हुनखे सांस ॾिनो तेसिताईं मुतहरिक हो। कामरेड गुलाम रसूल सां असांजो जेको आहे गुज़िरियल 38 सालनि खां जेको वास्तो हुयो हू हिकु बहादुर ऐं दलेर ऐं निडर सहाफ़ी सां गॾु हिकिड़ो ग़रीबनि जो हमदर्द बि हुयो। हुनखे असां जॾहिं बि ॾिसंदासीं या असां वटि हू ईंदो राति जो रातियूं हुन सां असांजूं गुज़रियूं हिते बि असां मेरा पर उन वटि रहियासीं असां सां पुराणो रास्तो असां वटि बि ॻोठ ईंदो ऐं ख़ासि करे हुन सां जॾहिं मूंखे बाइक हूंदी चवंदो हेॾे हलो हिकिड़ो दफ़ो त असां हितां 90 या 92 जी ॻाल्हि विया साईं जेम्स बि वियासीं त जेको आहे सकरनि खां ॿेड़ियुनि ज़रिए मोटरसाइकिल वियासीं 3 राति टिकियासीं साईं असां मूंखे साहिबु असांखे साईं जेम्स सां शरफ़ हासिलु थियो कचहरी जो। कामरेड तमामु जेको आहे हारियुनि लाइ मज़लुनि लाइ तमामु घणी हुन जदोजहद कई राति ॾींहुं हिकु कयो हुन अमली जदोजहद कई।
कामरेड गुलाम रसूल सतो घण रुखी शख्सियत जो मालिक हुयो ऐं कामरेड खे जेको असां पंहिंजी ज़िंदगी में ॾिठो त उन हमेशह आबादगारानी ऐं हारियुनि जी जदोजहद जेका आहे उन में असां ॾिठोसीं। कामरेड खैरपुर ज़िले जे अंदरि तमामु घणी जदोजहद कई आबादगार ऐं हारियुनि जे लाइ, ख़ासि तौर ते पाणी जी खोट जो मसइलो हुजे, सिम ऐं कलर जे ख़ात्मे जे लाइ हुजे, या बंदि कयल जेके स्कूल हुया उन्हनि खे खोलाइण जे लाइ जेका हिन लाज़वाल जदोजहद कई, उहा यादगार ऐं तारीख़ सां जदोजहद हुई। कामरेड गुलाम रसूल सतो सिंध अख़बार जे इश्तिहारनि जी मद में जेके बक़ाया जात हुआ जेके सरकार बंदि कया उन जे ख़िलाफ़ हैदराबाद खां इस्लामाबाद ताईं पैदल मार्च कयो। उन खां अलावा कोट लालू खां सखर ताईं एहतजाजी पैदल मार्च पाणी जी शदीद खोट जे ख़िलाफ़ पिणु उन एहतजाज कयो। उन खां अलावा 3 महीननि ताईं मुसलसल जेका आहे फूलबाग खां इस्लामाबाद ताईं पैदल मार्च करे उते जेका बुख हड़ताल कई उहा उनजी तमामु घणी तारीख़ी बुख हड़ताल कई। उनजे नतीजे में खैरपुर ज़िले जे अंदरि समय जी तादाद में जेके स्कारप जा ट्यूबवेल जेके अॼु हिनमहिल चालू आहिनि या हली रहिया आहिनि त उहा कामरेड गुलाम रसूल जी जदोजहद जो नतीजो आहे। खैरपुर ज़िले में बेनज़ीर माइनर हुजे या ॿियूं केतिरियूं शाखूं जेके सालनि ताईं बंदि पयल हुयूं ऐं उहे जेको कामरेड जी जदोजहद खां पोइ उन्हनि शाखुनि में पाणी आयो। इन खां मां चवंदुसि त कामरेड जी सच ऐं हक़ जी जेतिरे केतिरी ॻाल्हि कजे, जॾहिं असां पंहिंजो रोज़ानी सिंध अख़बार में हुआसीं एज ए रिपोर्टर तौर ते असांजो चीफ एडिटर हुयो त हू चवंदो त हक़ ऐं सच वारी ख़बर ते केर बि मुंहिंजो घर जो भाती छोरो हुजे उनजे ख़िलाफ़ु तव्हां ख़बर छा करे छॾियो, उहा हलाए छॾींदा कयो। ऐं हू हमेशह सचो खरो ऐं मुंहं ते चई ॾियण वारो हिकिड़ी शख़्सियत हो। उनजे विछोड़ सां जेको पैदा थियल ख़्यालु आहे आउं चवां थो सदियुनि ताईं भरिजी न सघे। तकरीब में शरीक कामरेड गुलाम रसूल जे वेझनि साथियुनि उन अज़म खे वरजायो त कामरेड गुलाम रसूल सेते जे ॾिनल जदोजहद ऐं जाखोड़ वारी राह ते हलंदे हिन धरतीअ जे मज़लूम तबिके खे संदन हक़ ॾियारण लाइ जाखोड़ींदा रहंदासीं। कामरेड गुलाम रसूल सेते जे ज़िंदगी जे लाइ मशल राह आहे। कैमरामैन साबिर अली सां गॾु आकाश कुमार, आवाज़ TV न्यूज़, मेहरापुर।